पहिरीं नंबर जो मसलो हीअ आहे त मेराज छो करायो हुयो, इन में राज़ कहिड़ो रखियल हो। नंबर ॿ, इहो मेराज राति जो छो थियो। ॾींहं जो थी आहे त सभई ॾिसनि हा वञो, पर इहा ॻाल्हि राति जी ऊंधाई में लिकाई वई। तंहिंखां पोइ साईं जन हिन खे बयानु कयो राति जो मेराज कराइण में कहिड़ो राज़ रखियल आहे। नंबर टे, त मेराज जेको अल्लाह जे रसूल कयो उन में या त हिकिड़ी सूरत हीअ आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे जिस्म पाक सूदो मथे परवाज़ कई आहे। ॿी सूरत इहा आहे त साईं जन जो जिस्म पंहिंजे बिस्तरे ते हो। साईं जन जेको मेराज कयो आहे इहो रूहानी मेराज आहे, हिकु ख़्वाब जी शक्ल आहे। चौथे नंबर ते त बैतुल मुक़द्दस में 1,24,000 नबियुनि खे छो गॾु कयो वियो, छाजे लाइ। पंजे नंबर ते त नबियुनि सभिनी जॾहिं बैतुल मुक़द्दस में असांजे नबी सां मुलाक़ात कई त पोइ वरी अल्लाह तबारक व तआला आसमाननि ते हिकिड़ो हिकिड़ो नबी बीहारियो। आदम अलैहिस्सलाम पहिरीं आसमान ते, ॿिए आसमान ते हज़रत यहया अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, टे आसमान ते इदरीस अलैहिस्सलाम, चौथे ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो हिकिड़ो नबी करे अलाह साईं आसमाननि ते बीहारिया। जॾहिं त नबी सभई बैतुल मुक़द्दस में मुलाक़ात करे चुका हुआ त पोइ उन्हनि मंझां वरी चूंड करे इन्हनि मख़सूस नबियनि खे आसमाननि ते छो बीहारियो वियो, उन में कहिड़ो राज़ रखियल आहे। ये ॿ चार ॻाल्हियूं तव्हांखे अॻियां ज़िक्र कबियूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 3 साल जेल में रखियो वियो। सहाबा किराम सां गॾु वणनि जा पन खाइण ते मजबूर थिया। दुश्मननि जे तरफ़ खां अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पत्थर वसाया विया, जेल ॾिना विया, पत्थर वसाया विया, गंद उछलाया विया, उजरियूं उछलायूं वयूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी बीबी ख़दीजा वफ़ात करे वई, जेका साईं जन जो दुख सुख जो साथारी हुई। 25 साल साईं सां गॾु रही। टोटल साईं खे औलाद अम्मा ख़दीजा मां थियो। जेसि ताईं अम्मा ख़दीजा ज़िंदा हुई तेसि ताईं साईं जन ॿी शादी न कई। अचानक अम्मा ख़दीजा जी वफ़ात थी। अञा बीबी ख़दीजा जे वफ़ात जो सदमो ताज़ो हो। तेसि ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हज़रत अली साईं जो वालिद गिरामी हज़रत अबू तालिब वफ़ात कई, जंहिं रसूल जो साथ ॾिनो। हाणे ॾुखनि मथां ॾुख, ॾुखनि मथां ॾुख, जेल जा ॾुख, गारियुनि जा ॾुख, पथरनि जा ॾुख, गंद जा ॾुख, तकलीफ़ुनि जा ॾुख, बीबी ख़दीजा जो ॾुख, अबू तालिब जो ॾुख। जॾहिं ॾुख घणा अची गॾु थिया तॾहिं रब्बुल आलमीन फ़ैसिलो कयो त मुंहिंजे महबूब खे का अहिड़ी ख़ुशी, अहिड़ी राहत, अहिड़ो को मक़ाम आला नसीब करियां जो गुज़िरियल हर ॾुख ख़तम थी वञनि। इन करे रब्बुल आलमीन मेराज जो प्रोग्राम ठाहे, नबियुनि सां मुलाक़ातूं कराए, आसमाननि ऐं जन्नत ऐं जहन्नम जा सैर कराए, पंहिंजे अॻियां रूबरू फ़कान काब कौसैन ऐं अदना जो मंज़र पेश करे रब्बुल आलमीन मोहम्मद पाक जा हर सदमा ख़तम करे छॾिया। इन करे मेराज वारो मामिलो पेश आयो तां त साईं जिन जा ॾुख सदमा ख़तम थियनि ऐं साईं जिन खे उहो मक़ाम मिले, उहा ख़ुशी मिले, उहा राहत मिले जो हो सभु ॾुख मिसारजी वञनि। इन करे मेराज जो फ़ैसिलो कयो वियो। नारे तकबीर, मेराज मुस्तफ़ा, शान मुस्तफ़ा। नंबर 2, मेराज कयो वियो राति जो, ॾींहं जो न। इहो छाजे करे? छाकाणि त ॾींहं जो जेका शइ थींदी उन में इनकार जी गुंजाइश कोन हूंदी। कचे ऐं पके माण्हूअ में फ़र्क़ु कोन थींदो त कचा कहिड़ा पक्का कहिड़ा। रसूल जो मेराज जेकॾहिं ॾींहं जो थी हा त अबू बकर वारा बि ॾिसनि हा, अबू जहल वारा बि ॾिसनि हा, अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक़ जहिड़ा बि ॾिसनि हा। इनकार जी गुंजाइश कोन हुई। इन करे रसूल जो मेराज राति जो ऊंधाई में करायो वियो। ॾिसे केर बि न। साईं जिन मोटी आया,
ऐं अची करे पंहिंजी ज़बान खां महराज जी पिया ॻाल्हि कनि। हाणे ॾिसूं त केॾा था रसूल ते एतबार कनि, केॾा था इनकार कनि। रसूल जे अॻियां अबू जहल वेठो आहे, साईं जिन पाण महराज जी ॻाल्हि पिया कनि। अबू जहल रसूल जी ज़बान मुबारक खां ॻाल्हि ॿुधी फटाफट चयो कूड़ आहे, ईअं नथो थी सघे। वरी ये अबू जहल वारा हितां उथिया, ॻोल्हे हज़रत अबू बकर खे वञी हथु कयूं, जेको बाग़ ते ॿाहिरि बनीअ में हो उनखे वञी चऊं त तुआरो यार अॼु ॻाल्हियूं पियो नयूं करे। चवे थो राति आऊं वियोसि आसमाननि ते, महराज करे आयो या जन्नत जो जहन्नम घुमी आयो या। हालांकि अबू बकर रसूल वटि कोन आयो आहे, रसूल जी ज़बानी कोन ॿुधई आहे। अबू जहल हुनखे वञी रिपोर्ट ॾिनी आहे। अबू बकर सिद्दीक़ जवाब करो न त जेकॾहिं मुंहिंजो महबूब मुआरो यार अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे पियो त सचो आहे। जंहिं रसूल जी ज़बान खां रूबरू ॿुधी इनकार कयो सो अबू जहल आहे। जंहिं पर पुट अबू जहल खां ॿुधी मुहम्मद मुस्तफ़ा जी तस्दीक कई सो अबू बकर। पकने कचन जी ख़बर पवे त केड़ा रसूल ते एतबार था कन, केड़ा नथा कन। इन करे रात जे या पेट में या गाल लिकाई वई। नारे तकबीर, शान रिसालत मुस्तफा, अज़मत मुस्तफा, जमीयत उलमा इस्लाम। रसूल जी विलादत ॾींहं जो आहे। जेकॾहिं न महराज बि ॾींहं जो थिए त वरी ॾींहीं ॿटा कहाणी आहे त आऊं राति खां भलो आहियां, राति में सिर्फ़ ऊंधाई आहे, ॿियो कुझु ई कोन्हे। अल्लाह जे अदल इंसाफ़ तक़ाज़ा कई त सआदत विलादत वारी ॾींहं जे हवाले कजे ऐं महराज वारी सआदत राति जे हवाले करे तां त अदल इंसाफ़ क़ाइमु थिए। इन करे अल्लाह ताला रसूल जी विलादत ॾींहं खे ॾिनी आहे, रसूल जो महराज राति खे ॾिनई आहे। हाणे जेकॾहिं ॾींहीं ॿटा काणंदो त मां राति खां भलो आहियां, छाकाणि त मूं में रसूलुल्लाह जी विलादत थी आहे। त राति चवंदी चुप कर चुप कर, तोमें जेकॾहिं रसूल जी विलादत आहे त मूं राति में मुहम्मद मुस्तफ़ा जो महराज आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महराज जेको कराए वियो उहो राति जो कराए वियो। इन में राज रखियल आहिनि, छो त मुहिब ऐं महबूब मुलाक़ात राति जो कंदा आहिनि। अल्लाह मुहिब आहे, मुहम्मद महबूब आहे। जेकॾहिं मुहम्मद मुहिब आहे त अल्लाह महबूब आहे। दुनिया जे फितरी कानून जे मुताबिक़ रब्बुल आलमीन पंहिंजे मुहिब ऐं महबूब जी मुलाक़ात बि राति जो रखी। अल्लाह तबारक व तआला इन मुलाक़ात खां महराज वारे सफ़र जी मुलाक़ात खां अॻु में बैतुल मुक़द्दस में 1,24,000 नबियनि खे गॾु कयो। छाजे लाइ? कहिड़ो हिन में राज़ हो? अल्लाह तबारक व तआला आलम अरवाह में नबियनि खां वाइदो वरितो हो, व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिन शाहिदीन। आलम अरवाह में अञा दुनिया आबाद कान थी हुई, उन ज़माने में 1,24,000 नबियनि जे अरवाहनि खे गॾु करे रब 2 वाइदा वरिता नबियनि खां त अव्हांखे मोकिलींदुसि दुनिया में, नबूअत बि ॾींदुसि, किताब बि ईंदो, पर मुंहिंजो महबूब नबी, मुंहिंजो शान वारो नबी जेकॾहिं अची वञे त तव्हां उन ते ईमान बि आणिजा, तव्हां उन जी मदद बि कजा। 2 वाइदा वरिता हुआ रब, हिकिड़ो ईमान आणण वारो, ॿियो मदद करण वारो वाइदो। उहे 2 वाइदा नबियनि जा रहियल हुआ। इन करे महराज वारी राति 1,24,000 नबियनि खे गॾु करे मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुलाक़ात कराए नबियनि खे इहा ॻाल्हि सम्झाई वई त तव्हांजे ज़िंदगी में त कोन आयो, पर हाणे अॼु मौक़ो अथव, अॼु हिन ते ईमान बि आणियो, इन जे पोयां नमाज़ बि पढ़ो, इन जी इमामत खे बि तस्लीम करियो। रसूलुल्लाह खे बैतुल मुक़द्दस में आंदो हुयो ता त नबी ईमान आणे
पंहिंजो वाइदो सचो कनि रसूल खे बैतुल मुक़द्दस में आंदो वियो तां त रसूल मुसले ते बि इमामुल क़िबलतैन जो शरफ़ हासिल करे रसूल खे मुसले ते बिहारियो वियो सभु नबी हुआ सभु मासूम हुआ सभु पाक हुआ सभु इल्म वारा हुआ पर जॾहिं तकबीर लगी सफ़ूं खड़ियूं थियूं तॾहिं जिब्राइल चयो या मोहम्मद कदम फसले बिन्नास ऐं मोहम्मद मुसले ते भी नमाज पढ़ाए रसूल नमाज पढ़ाई इमामुल अंबिया जो लक़ब मिलियो इमामुल क़िबलतैन जो लक़ब मिलियो समझो ऐं नबियनि ईमान आंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बैतुल मुक़द्दस खां पोइ जेको आसमाननि जो सैर कराई वियो उन में पहिरीं आसमान ते आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कराई वई छो त आदम अबो आहे मोहम्मद मुस्तफ़ा उन जो औलाद आहे जॾहिं बि पुट खे का इज़त मिलंदी आहे त पीउ खे घुराए रूबरू विहारबो आहे पुट जी दस्तार थी थिए पीउ खे घुराइबो आहे त तुंहिंजो पुटु अॼु पग थो ॿधे जेकॾहिं पुट जी शादी आहे पुटु घोट थो थिए त पीउ पासे खां वेहंदो घोट कपिड़ा पाईंदो घोट खे हार पाईंदा पीउ ॾिसी मरकंदो खिलंदो ख़ुशि थींदो त अॼु मुंहिंजे पुट खे इज़त पई मिले आदम अलैहिस्सलाम अबो हो मोहम्मद मुस्तफ़ा उन जो पुटु हो अल्लाह तबारक व तआला आदम के बिहारे असांजे नबी जी उन सां मुलाक़ात कराए आदम के इहा ॻाल्हि सम्झाई त आदम दुख न कजई वरी बि इज़त मूं तुंहिंजे पुट खे ॾिनी आहे ॾिस तुंहिंजो पुट जो अॼु मक़ाम कहिड़ो आहे इन करे आदम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कराई वई नबियनि जे मुलाक़ात में कुदरत वारे वॾा राज रखिया विया हलो यूसुफ अलैहिस्सलाम सां मुलाक़ात कराई वई छाजे करे तो यूसुफ अलैहिस्सलाम हसीन आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह तबारक व तआला हुस्न जो अधु दुनिया में तक़सीम कयो आहे माण्हुनि में अधु पूरो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हवाले आहे हाणे असांखे जेको हुस्न मिलियो आहे उहो आहे माकोड़ीअ जे अख जेतिरो माकोड़ी जी अख जेतिरो ईसे के माकोड़ी जी अख जेतिरो मूसे के रमोगे खमोगे जुमेगे ज़री ज़री हुस्न जी अलासी ॾिनी आहे जेते दुनिया मस्त आहे माण्हू छिता थी पिया आहिनि पर जेको हुस्न विराए रब दुनिया खे ऐं यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिनो उहो हुस्न अलॻि आहे असांजे पाक नबी मोहम्मद मुस्तफ़ा जो हुस्न अलॻि आहे असांजे नबी जे हुस्न में न दुनिया जो कोई इंसान भाईवार आहे न यूसुफ नबी भाईवार आहे हाँ यूसुफ आहे हसीन मता यूसुफ नबी के दिल में इहा ई ॻाल्हि हुजे त आउं सभिनी खां वधीक हसीन आहियां मूंखां को वधीक हसीन थी नथो सघे इन जे करे यूसुफ नबीअ जो इलाज करे रब्बुल आलमीन उनखे आसमान ते बिहारे असांजो नबी रूबरू आंदो वियो त हाणे मुलाक़ात कर यूसुफ मता तू समझी त आउं सुहिणो आहियां ग़लति ॻाल्हि आहे तोखां वधीक बि मूं सुहिणो ठाहियो आहे उहो अचे पियो मुंहिंजो महबूब ज़रा उन जे हुस्न जी झलक बि ॾिस मता तूं पंहिंजे हुस्न ते नाज़ न करे वेही रहे अल्लाह तबारक व तआला नबियनि सां मुलाक़ातूं करायूं आख़िर में अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह जी रूबरू बिहारे फ़कान काब कौसन अदना पाण सां मुलाक़ात कराई रूबरू जेको रब रूह के साह के कुकड़ी के बेदे मां मटाए ॾेखारे थो ऐं बेदो टुटे बि नथो उहो रब मोहम्मद मुस्तफ़ा के आसमाननि मां बि गुज़ारे सघे थो रब खे वॾी ताक़त आहे पर अल्लाह जे रसूल त फरमायो आसमाननि जा दरवाज़ा आहिनि साईं जन पाण ॾिसी आया आहिनि इन जे करे मेराज वारे वाक़िए ते जेके बि भोतारनि जा एतिराज़नि उन्हनि में को बि वज़न कोन्हे को रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जे रूबरू अची बीठा आहिनि हाणे क़ुर इहो मंज़र कीअं थो बयानु करे मां ज़ागल बसर वमा तग़ा रब त नूर आहे 70,000 नूरानी पर्दा आहिनि रसूल आमो साम्हूं अची बीठो आहे हाणे रसूल रब के ॾिठो रब जी ज़ियारत कई पोइ ईअं ॾिठई हूंदई जीअं असां सज खे पिया ॾिसूं अल्लाह ताईं फरमायो न न मुंहिंजो महबूब जॾहिं मुंहिंजे अॻियां अची बीठो त रसूल पंहिंजूं अखियूं मुबारक रब जे ज़ात में जीअं छिके झलियूं तीअं रसूल न अख के पूरियो न अख के थेड़ई न लोड़ू हई ज़ियारत मां ढाओ करे पोइ आयो इहो हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज वापसी में अल्लाह जे रसूल के 50 नमाज़ूं मिलियूं उम्मत जे लाइ हाणे 50 नमाज़ूं खणी रसूल जॾहिं मोटियो तॾहिं 7 आसमान ते पहिरीं इब्राहिम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी सलाम दुआ उम्मत जे लाइ छा मिलियो
जी 50 नमाज़ूं माशा अल्लाह वरी लई आया 6 आसमान ते ॾियो ख़बर उम्मत जे लाइ छा मिलियो आहे जी 50 नमाज़ूं हाणे 6 आसमान ते हज़रत मूसा आहे छा मिलियो आहे 50 नमाज़ूं हल 50 कोन पढ़ंदा मत करे घटि करा सवाल इहो तो पैदा थिए तो इब्राहिम नबी एतराज़ कोन कयो हालांकि इब्राहिम नबी से पहिरीं मुलाक़ात थी 7 आसमान ते मूसा अलैहिस्सलाम एतराज़ करे वेही रहियो तो 50 कोन पढ़ंदा छाजे करे त इब्राहिम अलैहिस्सलाम जो लक़ब आहे खलीलुल्लाह मूसा अलैहिस्सलाम जो लक़ब आहे कलीमुल्लाह खलील चइबो आहे यार खे खलील चइबो आहे दोस्त के दोस्त दोस्त जे फैसले के रद्द कोन ॾींदो आहे दोस्त दोस्त जे फैसले के क़बूल कंदो आहे भले केतिरो बि कड़वो हुजे हज़रत मूसा जो लक़ब आहे कलीम ॻाल्हाईंदड़ ऐं ॻाल्हाईंदो आहे वकील वकील माठ कंदो ई कोन्हे हू यको पियो हलंदो आहे मूसा अलैहिस्सलाम हो कलीम इन करे यकदमि वठा कई तो कौन पढ़ंदा घटि कर बाबा 5 वही हलियो बाकी 45 न बाबा वरी वञ कौन पढ़ंदा हाणे मूसा अलैहिस्सलाम असांजे नबी मां हथ ही कोन तो कढे वञ अञा घटि कराए वञ अञा घटि कराए भला ॾियो ख़बर मूसा अलैहिस्सलाम बार बार असांजे नबी के पंध पियो कराए रुजू पियो कराए इन में राज कहिड़ो हो मूसा अलैहिस्सलाम तूर सीना ते अल्लाह साईं के चयो त रब मूंखे ज़ियारत कराए पर अल्लाह सी ज़ियारत कोन कराई फरमाई लन तरानी तू मूंखे नथो ॾिसी हज़रत मूसा ॾिठो त मूंखे तूर सीना ते ज़ियारत कोन थी अॼु 6 आसमान ते घर वेठे अल्लाह जो महबूब हली आयो आहे जेको ताज़ो रब जी ज़ियारत करे मोटियो आहे जंहिंजे चेहरे मां रब जे नूर जूं तजल्लियूं पियूं निकिरनि इनखे तकड़ो अलविदा कीअं करियां बहाना करे हिन खे विहारियां अचे वरी वञे वरी अचे वरी वञे त इन महबूब ख़ुदा जी हिकु दफ़ो न बार बार ज़ियारत कंदो रहां मूसा अलैहिस्सलाम के रसूल जे ज़ियारत वारी लालच हुई इन करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम तकड़ा हथ नथो कढे हाणे अल्लाह ताला लोह महफूज़ ते लिखी छॾियूं आहिनि उम्मत मुहम्मद ते 50 नमाज़ूं रसूल चवे थो घटि कर हाणे या ताला साईं हीअं करे ठहियो ठीकु आहे मूं 50 लिखियूं हुयूं पर हाणे तव्हां चओ था पोइ डायूं तो 50 डायां थो पोइ वरी 5 था लिखूं पोइ हिकिड़ो तरीक़ो इहो आहे ॿियो तरीक़ो हीअ आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवे न बाबा न मूं 50 लिखी छॾियूं घटि कोन थींदियूं बसि या लिखे खे लीक ॾे या रसूल खे वापसि करे हे 2 ॻाल्हियूं आहिनि जे रब तो पंहिंजे लिखीअ खे लीक ॾे त रब जे फ़ैसिलनि ते एतमाद कहिड़ो आहे रब त आलिम लॻाइबा पोइ रब इहो फ़ैसिलो लिखियो छो जॾहिं 50 जो लिखई तॾहिं रब खे ॼाण कोन हुई छा त मुंहिंजो महबूब ईंदो घटि कराइनि रब लिखी छॾियो रब जा फ़ैसिला अटल आहिनि उहे वरी दोबारा लहंदा कोन इन करे रब हुन फ़ैसिले के डाहे पे नथो सके वरी जंहिं रसूल के घुराई आहे वॾे शान मान सां महबूब आहे उहो पियो अपील करे त घटि कर हाणे उन खे बि ख़ाली हथे कीअं वापसि करे ॿई मसला गंभीर हुआ इन जे करे अल्लाह तबारक व तआला विच में फ़ैसिलो कहिड़ो कयो हुन खमसुन व हुन खमसून ला युबद्दलुल क़ौल लदय्य ऐं मोहम्मद मुस्तफ़ा न पंहिंजे लिखीअ खे लीक ॾींदुसि न तोखे ख़ाली छॾींदुसि विचां फ़ैसिलो ही था करियूं त उम्मत खे वञी चओ त पढ़नि 5 ऐं रब लिखंदुसि 50 5 बि इहे 50 बि इहो तोहफ़ो मिलियो आहे असांखे महराज वारी रात मां हिन उम्मत खे पर असां जेको हशर कयो आहे निमाज़ जो सो तव्हां सभिनि खे ख़बर आहे इहो मोहम्मद मुस्तफ़ा खणी आयो असांजे लाइ तोहफ़ो महराज वारी रात हा मां निमाज़ न आहे पढ़ंदो बाक़ी माण्हू सुठो आहे बाबा माण्हू सुठो निमाज़ कोन पढ़ंदो आहे माण्हू तमामु भलो आहे अच्छा 5 वक़्त मां न पढ़ंदो आहियां जुमो पढ़ंदो आहियां माशाअल्लाह पची खां सवाइ चांहि कोन ठहंदी सलवार खां सवाइ लिबास कंप्लीट कोन थींदो तीअं नमाज़ खां सवाइ दीन कोन ठहंदो।